मौलवी साहब ये नौजवान माई ता कुछ मसला पुछंदी चाहे। जी बाबा बिल्कुल मुखों सब मसला पूछी सके थी, बाकी मैं दे वेठो छा लाया। हाँ माई ने को पूछ सवाल। मौलवी साहब मां हसी नहीं पाया, मुखे पैसो बचा में छा मके डॉक्टर सां शादी कया मां जन्नत में वेंदसि या दोज़ख में। माई बाबा डायरेक्ट दोज़ख में वेंदी है, रहंदो डॉक्टर के गड वठी वेंदी है। अच्छा मौलवी साहब भला मास्टर सां शादी कया पो जन्नत में वेंदसि? न बाबा न पो भी जन्म में वेंदी है। भला मौलवी साहब तो सां शादी कया पो? वाह माई वाह, वरी सियाणी ही डायरेक्ट जन्नत में वञण थी चाही। अब अल्लाह जे नाले 10 रुपया ॾियो हिन अंधे फ़क़ीर खे, आहे को मुस्लमान? अॼु हिन अंधे फ़क़ीर सां चुठ थो कयां, मूं वटि पैसो आहे कोन, सफ़ा जो होटल ते वञी चांहि पिया, अंधे फ़क़ीर जे आॾो 10 रुपया रखी 100 रुपया थो खणांसि, ईंदो आहे ॾिसंदो त हो ई कोन। अब आहे को अल्लाह जे नाले 10 रुपया ॾियो, फ़क़ीर दुआ कंदो। हाँ बाबा फ़क़ीर हिकिड़ो मिंट बीह त तोखे मां ख़ैरात ॾियां थो। हा बा अल्लाह भलो कंदई, ॾे हिन फ़क़ीर खे, खाई ॾाढी दुआ कंदो तुंहिंजे बचड़नि खे। अब गर्मी में अब गरीब पियो थो, गर्मीअ में खेर वठई, शाबस आदा तोखे 10 रुपया ॾिनासीं, अल्लाह तुंहिंजो भलो कंदो। फ़क़ीर बाबा तव्हांजो बि हक़ आहे असां ते, परेशान न थी, तोखे मां ख़ैरात ॾियां थो। होई फ़क़ीर अंधो आहे, बसि हाणे 10 रुपया रखी 100 रुपया थो खणांसि। हा फ़क़ीर बाबा ही वठ। अल्लाह अथई फ़क़ीर सां चुठ थो करी, एॾो बंदो कोन आहे जो तूं 10 रुपया रखी 100 खणी वेंदई, बीह त तोखे ॾिसां। शफ़ीक यार मूंखे कर्ज़नि ॾाढो ज़लील कयो आहे, मूं वटि 2 कर्ज़नि जा पैसा आहिनि, हाणे हीअं करे को कर्ज़ अचण वारो आहे, ॼाण दरवाज़ो खड़कायईं, उन खे चइजांइ राशिद मरी वियो हलियो, ठीकु आहे नी? हाँ सही आहे, चवंदो तव्हां राशिद मरी वियो आहे हलियो। ठीकु आहे ठीकु आहे, बसि ॼाण आयो। ओहो लॻे थो कर्ज़ी अची वियो हलियो, कर्ज़ीअ खे वठी अंदरि हिन खे चयो त राशिद मरी वियो हलियो। हाँ वठी थो अचां। नंढड़ा ॾेवाल राशिद घर आहे? राशिद त मरी वियो हलियो। हाँ राशिद मरी वियो, हल पोइ मूंखे ॾेखार हली। हाँ हल हल। राशिद मरी वियो। रो भाना मरण वारे सां कहिड़ा हिसाब आहिनि, हाणे जेको बि राशिद ॾे मुंहिंजो कर्ज़ो नी सभु माफ़ करे छॾियसि। अब पंहिंजो अॻियो हिसाब बराबरि, हाणे अॻिते नई सही कमु शुरू। ओ माई अल्लाह जे नाले ते 10 रुपया ॾे, मोला कंदो तुंहिंजा 5 ई पुट ख़ुशि हूंदा। आई गरी मां फ़क़ीर बाक़ी मुंहिंजे 6 पुट मुटियो ई आहे मुंहं में। माई माफ़ करे, मूंखे कहिड़ी ख़बर अंदरि कुती वेही पई आहे।